सिंध सकावत भी आहे ऐं असांजो सिंध सां प्यार भी आहे टोपी अजरक सां भी प्यार आहे जिनजो वाज़े सबूत आहे त असांखे सिंध प्यारी आहे सिंध अल्लाह जे कामिलन वलियन जी धरती आहे ऐं सिंध खे लक़ब बाबुल इस्लाम भी आहे وعلى آله وصحبه وآل بيته أجمعين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب زدني علما وارزقني فهما يا فتاح يا فتاح سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم اللهم طهر قلبي من الشك والشرك والرياء وزين لساني بالذكر والحمد والثناء اللهم نور قلبي بعلمك واستعمل بدني بطاعتك اللهم تعالى من فيوزاتك وهدنا سبيلا صلى الله تعالى على خير خلقه سيدنا مولانا محمد وآله وأصحابه أجمعين الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا ومرشدنا وهادينا ومهدينا ومحبوبنا بنا وسراجا منيرا مولانا وملجأنا وملاذنا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى
फिल कलामिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। वबल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम। वनहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शअनि हबीबिहिल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। आबे मिसल महबूबे हक खल्क़ी खुदा जहले खलक़। खादिम सदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही। नूरी हुजण जो ही निशान आयात रोशन थियो जहान। चमक्या ज़मीनू आसमान कशफ़ दुजा बिजमालिही। आनूर आका दर असल नूरी सदन सारो नस्ल। सूरत सीरत बेमिसल हसनत जमीउ खिसालिही। है आजिज़ उन जो गुलाम आ पढ़ंदो सलातो सलाम या। विरद सुबह शाम या सल्लु अलैहि व आलिहि। बुलंद आवाज सा शौक़ी मोहब्बत सा सभी गजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि व सल्लम अलैहि सल्लल्लाहु अलैहि या। मुंदथी मंडल वगा मोटी आयो मीहो। लाल प्री लक्ष्मी रुचे सारे मुसारो लीहो। जन सीने लायो लीहो से प्री पे है घर आया। या मुतमाची आ
वरी थी वराणे की झर बिनी कंदिए रात्यां दी हर हाणे परची वेठो पाण मरकन मछिया वारियूं गंद जनी जी गोन में पाबोला पोशाक उन्हनि जी ओता जो रण लुरी जी आयो जाम तमाची आयो पखिन पई पचार वडी जाम जमार जिह मुहाणियूं मोखियूं मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां सभई गॾिजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हमदई सलात खां बाद में वाजिब सदे एहतराम मोहतरमुल मकाम हज़रत मौलाना खलीफा साईं मोहम्मद मक्की ताहिरी नक्शबंदी दामत बरकातुहुल आलिया वदीगर ज़ी वक़ार उलमाए किराम खुलफाए ज़ाम सना खाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐ मुझा प्यारा मुसलमान भाईरो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह रब्बुल इज्जत जल्ल जलालुहु आला शानुहु अज़्ज़ व रहानुहु जी तौफीक इनायत सां असां खे हिन अज़ीम शान कुरानी इरफानी रूहानी जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक महफिल में हाज़िर थियण जो वेहण जो ॿुधण ऐं ॿुधाइण जो मौक़ो ऐं शरफ नसीब थियो आहे। दुआ है अल्लाह ताला असा अवां जी इन हाज़री खे पंहिंजी बारगाह में मंजूर मक़बूल फरमाए। असांजे निहायत मेहरबान दोस्त हाफ़िज़ गुलाम मुस्तफ़ा लिगारी साहब उन जे अहबाबन मिटन माइटन गॾिजी हिन महफ़िल खे सजायो ऐं सिंगारियो आहे। दुआ है अल्लाह ताला असा जे दुआउन के कबूल करे असा जे दोस्त जे माल में इज्जत में रिज़्क़ रोज़ी में बनी बारे में बरकतों रहमतों नसीब फरमाए। मो अवां दोस्तन जे साम्हूं अव्वलन अल्लाह जी पाक कलाम मजीद मजा जेका आए सबूरी तिलावत कईया इनमें अल्लाह रब्बुल इज्जत जल्ल जलालुहु आला शानुहु अज़्ज़ व रहानुहु बिन शैन जे मोकलण जो जिक्र फरमायो। मौज़ू की शुरू करण का पहिरियां इहा ॻाल्हि ज़िमन अवां खे अर्ज़ करे छॾियां त बानो जेको कुछ चाहींदो आहे इरादो कंदो आहे थींदो उहो आहे जेको अल्लाह जी तरफ़ खां लिखियलु इन महफ़िल जे लाइ
गुफ्तगू जे लाइ मूं ॿियो को मौज़ू सोचो हो, पर हिते आयुसि त पहिरीं साईं मोहम्मद मक्की कुछ इरशाद फरमायो। कुर्सी ते वेठुसि त हाफ़िज़ साहब परचो ॾिनो आहे जंहिंमें सभु कुछ लिखियल आहे त छा ॻाल्हाइणो आहे छा न ॻाल्हाइणो। त हाणे इहो इंतिखाब अवां जो आहे, फरमाइश अवां जी आहे। मां अवां खे अर्ज़ रखंदुसि, पोइ अवां खे ॻाल्हि वणे या न वणे। जे वणेव त सुभान अल्लाह चइजो, जे न वणेव तॾहिं बि महिरबानी फरमाए। साईं आख़िर में इहो बि लिखियो आहे त साईं 2 कलाक पूरा फरमाए। हाणे मां पंहिंजी छा हलाईंदुसि, अवां जेके मौज़ू लिखिया आहिनि ख़ैर सां 5 नंबर ॾेई लिखिया। हाणे इन 2 कलाकनि में मां पंहिंजी छा हलायां, अवां जी छा पूरी कयां। पहिरीं अवां जी तरजीह अवां जे मौज़ूअ ते, ऐं अवां बि जेका फरमाइश कई आहे पंहिंजी ज़ात जी कान कई आहे, आका जे सना ख़ानी जी ऐं मुस्तफ़ा जे अहल बैत जी कई आहे। अवां जी फरमाइश बि अखियुनि ते आहे। ख़ुदा असांजे हिन वेहण खे ऐं अवां जे ख़र्च ऐं ख़ैरात खे क़बूल फरमाए। इन करे आयत मूं बदलाए पढ़ी आहे। मुंहिंजे ज़हन में ॿियो मौज़ू हो, बहरहाल जेको ख़ुदा खे मंज़ूर मक़सद आहे आका जी सना ख़ानी, ख़ुदा असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। अल्लाह जी ज़ाते बाबरकात 2 शयुनि जे मोकिलण जो ज़िक्र फरमाए। अल्लाह जी ज़ाते बाबरकात फरमाए, क़द जाअकुम मिनल्लाह, तहक़ीक़ आयो तव्हां वटि अल्लाह जी तरफ़ खां नूर, रोशनी व किताबुम मुबीन, ऐं खुलियल किताब, पधरो किताब, चिट्टो किताब। किताब मुबीन मां अक्सर मुफस्सिरीन किराम कुरान मजीद मुराद वरतो ऐं नूर मां अल्लाह जी ज़ाते बाबरकात फरमायो, नूरुं व किताबुम मुबीन। इते वाव आतिफा है। अरबी नहव जे एतबार सां, ग्रामर जे एतबार सां वाव आतिफा मुग़ायरत लाइ आणियो वेंदो आहे। यानी 2 शयुनि में फ़र्क़ करण जे लाइ त हीअ जुदा शइ आहे, हीअ जुदा शइ आहे। जिन्स जुदा जुदा है, मतलब मक़सदियत जुदा है। त अरबी कलाम में 2 शयुनि खे अलग बयान करण जे लाइ वाव आतिफा आणींदो आहे, ऐं उन वाव आतिफा जो मक़सद मुग़ायरत आहे, यानी उन में जुदा जुदा मामलो आहे। अल्लाह जी ज़ाते बाबरकात फरमायो, तव्हां ॾे 2 शयूं मोकिलियूं आहिनि, उहे जिन्सूं बि जुदा आहिनि, नूर ऐं किताबे मुबीन। नूर केरा रसूल मुफस्सिरीन हते अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हुमा ऐं उन्हनि खां पोइ तमाम मुफस्सिरन सबूरन इहो ही तफसीर ऐं इहा ही रिवायत वरती आहे त इन नूर मां मुराद यानी मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुस्तफा करीम जी ज़ात के अल्लाह नूर इरशाद फरमायो, यानी तव्हां ॾे नूर मोकिलियो। मौलवी अशरफ अली थानवी साहब जो जेको देवबंदी उलमा जो हकीमुल उम्मत उन जो किताब ज़िक्र मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अमा हैरान थींदो त अक्सर करे देवबंदी मीलाद जी महफिल कोन मल्हाईंदा, मना भी कंदा,
पर मौलवी अशरफ अली थानवी साहब पंहिंजी ज़िंदगीअ में मीलाद जी महफ़िल मल्हाईंदो बि हुयो ऐं मीलाद जे मौज़ूअ ते तकरीरूं बि कंदो हो ऐं उन जे मीलाद जे मौज़ू जूं तकरीरूं उन जे शागिर्दनि उन जे ज़िंदगीअ में लिखी छपरायूं। उन जो किताब जो नालो ज़िक्र मीलादुन नबी रखियो। बाद वारा नथा मल्हाइनि तो उनजी मर्ज़ी आहे, पंहिंजनि अकाबरीन खे बि मञनि। उनमें मौलवी अशरफ अली थानवी साहब दहलीअ जे भरिसां हिकु शहर आहे, उनमें खिताब कयो ऐं उनमें आयत पढ़ी क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। उन ते पाण तकरीर कंदे इब्तिदा में कुरान करीम जे इन आयत जो तफसीर बयान कंदे बयान कयो तस्त कुरान करीम जो असलूब बयान करीनू यो बुधाए थो त इन जगह ते नूर मां मुराद मुस्तफा करीम जी ज़ाते अक़दस। छो त इन आयत खां मथी आयत में या अहलल किताब क़द जाअकुम रसूलुना युबय्यिनु लकुम कसीरम मिम्मा कुंतुम तुख्फून मिनल किताब व यअफू अन कसीर। इन आयत में अल्लाह अहले किताब सां मुखातिब थी खिताब इरशाद फरमायो त ए अहले किताब तव्हां ॾे मूं अहिड़ो रसूल मुकर्रम मोकिलियो आहे जेको अव्हां खे मुंहिंजूं आयतूं खोले खोले ॿुधाए बि थो ऐं उहे ॻाल्हियूं जेके अव्हां लिकाईंदा हो जेके मूं किताबनि में आसमानी किताबनि में बयान कयूं हूं जेके महबूब जे शान खे ज़ाहिर कंदियूं हूं उहे अव्हां लिकाईंदा हो मुंहिंजो हबीब उहे बि खोले ॿुधाए। घणियूं ॻाल्हियूं मुंहिंजो महबूब अव्हां खे माफ़ थो करे। मौलवी अशरफ अली थानवी साहब इहा आयत पढ़ी पोइ खिताब जे दौरान तशरीह पियो करे ॿुधाए अवाम खे त बाबा इन आयत में अल्लाह खिताब अहले किताब खे कयो आहे ऐं मौज़ू मुस्तफा जे शान रिसालत खे बयान फरमायो आहे। त कुरान करीम जो असलूब बयान अव्वली आयत खां इहो बयान तो करे त करीनो इहो आहे त हेठां खुदा फरमाए क़द जाअकुम पोइ जिथे मथे रसूल जे मोकिलण जी ॻाल्हि कई आहे त हिते बि नूर मां मुराद मुस्तफा जी ज़ात आहे। मसलो चिटो थी वियो न बाबा, ख़बर पइजी वई त सभु मञनि सबई छो न मञींदा। कुरान में लिखियो पियो आहे कुरान खां इनकार करे केरु कोन सघंदो। मुंहिंजा अदा खुदा जी ज़ाते बाबरकात फरमाए मूं पंहिंजे महबूब खे नूर बणाए अव्हां ॾे मोकिलियो आहे। हाणे अचो मुंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी पंहिंजे फरमान ते आकाए दो जहां छा इरशाद फरमायो। मुझे मदीने जे मीर फरमाया अव्वल मा खलक़ अल्लाहु नूरी खुदा जी ज़ाती बाबरकात सब खां पहिरीं मुंहिंजे नूर खे पैदा फरमायो। आलमे खल्क़ में सब खां पहिरीं जेका शइ पैदा फरमाई वई मुझे आका फरमाया खुदा मुंहिंजे नूर खे पैदा कयो। या रसूला आदम पैदा कोन थियो, फरमाया आदम अञा पानी ऐं मिट्टीअ जे विच में हो त मां नबी होसि। ये कोन फरमाया त मां पैदा थी चुको होसि, फरमाया कुंतु नबियन आदम बैनल माए व तीन मां तॾहिं खे बि नबी होसि अञा आदम जे खिलकत जो गारो ठही हुई कोन हो त मां अॻई अल्लाह जे बारगाह में नबी होसि। या रसूल अल्लाह असांखे चिट्ठो करे ॿुधायो केतिरा साल अॻ में अव्हां खे खुदा
आदम खां पैदा फरमायो और फरमायो भला साल जी गाल ताके तो बुधाया वतो कुंत नूरम बैन यदई रब्बी कबुल खल्क आदम व अरबात अशर अल्फ आम। मां आदम जी पैदाइश खां खिलकत खां 14,000 नूरानी साल अगो अल्लाह जी बारगाह में नूर हुयो। घणा हजार साल दुनिया जा 14,000 साल न नूरानी साल जो हिकड़ो वरियो ओहो दुनिया जे हाने वरिया जो अंदाज़ो तो कोन लगाए सकंदासी। हिक ॾींहुं नूरानी साल जो हिकड़ो ॾींहुं दुनिया जा 50,000 वरे हुंजे बराबर। मुझे आका फरमाया 14,000 नूरानी वरे है आदम जी पैदाइश खां खिलकत खां अग में मां अल्लाह जी बारगाह में नूर हो। इन हदीस के मौलवी अशरफ अली थानवी साहब महबूब जे सीरत जे बे किताब में नश्र कीब में बयान कयो। मुझे महबूब जा आशिको अल्लाह जी ज़ाते बाबरकात पंजे महबूब के नूर बनायो आदम खां अव्वल मुस्तफा के पैदा फरमायो। 3 हदीस मुझे सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का हते जाबिर पूछो या रसूल अल्लाह आलम खल्क में खुदा जी ज़ाते बाबरकात सब का पेरी केड़ी शे के पैदा फरमायो ऐ कायनात खुदा कियां ठाही या रसूल अल्लाह इहो मुखे बुधायो। मवल फरमाया या जाबिर इन्नल्लाह तआला कद खलक क़बुल अल-अशियाए नूर नबीक मिन नूरिही फजअल ज़ालिक नूर यदूर बिल क़ुदरति हैसु शाअ अल्लाह व लम यकुन फी ज़ालिकल वक़्ति लौहुन वला क़लमुन वला जन्नतुन वला नारुन वला मलकुन वला समाउन वला अर्दुन वला शमसुन वला कमरुन वला जिन्नियुन वला इंसियुन फलम्मा अरादल्लाहु अन यख़्लुक़ल ख़ल्क़ क़सम ज़ालिकन नूर अर्बअत अज्ज़ाइन फ़ख़लक़ मिनल जुज़इल अव्वल अल-क़लम व मिनस सानी अल-लौह व मिनस सालिस अल-अर्श। मुझे आका फरमायो जाबिर अल्लाह ताला अना आसमान के न बनायो हो जमीन के न ठायो हो न सिजो हो न चंद्रो हो न सितारा हुया न अर्श हो न कुर्सी ही न लोह हो न कलम हुयो न जिन्न हुया न इंसान हुया न हुरू हुयो न मलाइका हुया न गिलमान हुया न जन्नत हुई न जहन्नम हुयो काबुश न हुई। सब का पेरी अल्लाह जी ज़ाते बाबरकात तुझे नबी जे नूर के पंजे ज़ाती नूर मां पैदा फरमायो। अजने खुदा कायनात के ठाण जो इरादो कयो तो मुझे नूरे मोहम्मद के खुदा चईने सन में विरायो। परे से मां खुदा कलम के ठायो बे से मां लोहे महफूज के बनायो टे से मां खुदा अर्श अजीम के ठायो। सुम्मा क़सम अर्राबिया अर्बअत अज्ज़ाइन फ़ख़लक़ मिनल अव्वल हमलतल अर्श व मिनस सानी अल कुर्सी व मिनस सालिस बाक़िल मलाइकत। वलियुन चौथे से नूर के अल्लाह जी ज़ाते बाबरकात चईने सन में विरायो। पहरे से मां खुदा जी ज़ाते बाबरकात अर्श के खाना वारा फरिश्ता मलाइक पैदा फरमाया। बे से मां खुदा जी ज़ाते बाबरकात पंहिंजी कुर्सीअ खे ठाहियो ऐं टे से मां क़यामत ताईं जेके फरिश्ता मलाइक पैदा थियणा आहिनि उन्हनि जे नूरानी खमीर खे मुहम्मद आका जे नूर मां पैदा फरमायो।
ثم قسم الرابع أربعة أجزاء فخلق من الأول السماوات ومن الثاني الأرضين ومن الثالث الجنة والنار. और चौथे से नूर के अल्लाह की ज़ाते बाबरकात चैन सन में विरायो. पहले से मां सत्तई आसमान बनाया, बे से मां सत्तई जमीन उठायो, टे से मां अल्लाह जन्नत जहन्नम के बनायो. और चौथे से नूर के सुम्मा कसम राबिया अरबात अज्ज़ाइन फखलक मिनल अव्वल नूर अबसारिहिम व मिनस्सानी नूर कुलूबिहिम व हियल मारिफतु बिल्लाहि व मिनस्सालिस नूर उनसिहिम व हुवा तौहीद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. उन चौथे से नूर के अल्लाह ताला वरी चैन सन में विरायो. पहरे सीमा क़यामत ताईं जेका मखलूक पैदा थियणी आ ऐं जिनके मथे वारी अखियुनि जो नूर नूरे बिसारत मिलियो आ, इन नूरानी अखियुनि जे नूर के वो खुदा मुस्तफा जे नूर मां पैदा फरमायो आ. बेसिमा अल्लाह की ज़ाते बाबरकात कल्ब जी नूर नूरे मारिफत के पैदा फरमायो. बेसिमा रब्बे कायनात नूरे उनसियत हदीस जे बे किताब जे अंदर नूरे अलसनत जो जिक्र आयो, यानी ज़बान जे नूर के पैदा फरमायो. ओ ज़बानी नूर उनसियत जो नूर कलमे तय्यबा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह इन तौहीद जे कलमे जे नूर के अल्लाह महबूब जे पाक नूर मां पैदा फरमायो. सुम्मा कसम राबिया अरबात अज्ज़ाइन फखलक अश-शम्स मिन जुज़ीन वल क़मर मिन जुज़ीन वल कवाकिब मिन जुज़ीन. और चौथे से नूर के अल्लाह की ज़ाते बाबरकात चैन सन में विरायो. पहरे से मां सिज के बनायो, बे से मां चंद्र के ठायो, टे से मां सितारन के बनायो. सिज चंद्र सितारा वो मुझे सुने महबूब जे नूर जी खैरात आहिन. व अक़ामन नूर व हुवल जुज़ुर राबिउ फी मक़ामिर रजाए इस्ना अशरा अल्फ सना सुम्मा जअलहु अरबअत अज्ज़ाइन फखलक़ल अक़ल मिन जुज़इन वल इल्म वल हिल्म मिन जुज़इन वल इस्मत वत तौफ़ीक़ मिन जुज़इन. वरी खुदा जी ज़ाते बाबरकात उन चौथे से नूर के मकाम रजा में 12,000 साल ताईं पंहिंजे कुर्ब में जगह अता फरमाई. 12,000 साल खां पोइ वरी उन नूर के चैन सन में विराए. अव्वल अल्लाह ताला अकुल जे नूर के पैदा फरमायो. बे हिस्से मां खुदा इल्म तौफीक जे नूर के हिल्म जे नूर के पैदा फरमायो. टिसिमा तौफीक असमत जे नूर के पैदा फरमायो. व अक़ामन नूर व हुवल जुज़ुर राबिउ फी मक़ामिल हयाए इस्ना अशरा अल्फ सना सुम्मा नज़र इलैहि फतरश्शह नूर अरक़ल फक़तर मिन्हु मिअतु अल्फिन व इश्रून अल्फन व अरबअतु आलाफिन क़तरतन फख़लक़ल्लाहु मिन कुल्लि क़तरतिन नबिय्यन व रसूला. चौथे से नूर के अल्लाह की ज़ाते बाबरकात वरी मकाम हया में 12,000 साल ताईं रखियो. 12,000 साल खां पोइ खुदा जी ज़ाते बाबरकात नूरे मुहम्मदियत निगाहे जलालत जो विधी. त नूर के खुदा जे जलालत जी निगाह जे करे पसीनो आयो, हया जो पसीनो आयो. कमो बेश उन मां 1,24,000 कतरा
पगर जा पसीने जा टकी पिया उन नूरानी पसीने जे कतल मां मुझे मदीने जे मीर फरमायो अल्लाह नबियन जे नूरानी अरवाहन ऐं वजूदन के पैदा फरमायो आहे सुम्म तनफ़्फ़सत अरवाहुल अंबिया फ़ख़लक़ल्लाहु मिन कुल्लि अनफ़ासिहिम नूर अरवाहिल औलिया वस्सुहदा वश्शुहदा वस्सालिहीन वल्मुतीन मिनल मुमिनीन इला यौमिल क़ियामह मुझे आका फरमायो आलम अरवा में खुदा मुझे अनवार जे कतरे पसीने मां नबियन के पैदा फरमायो नबियन जो इने पहिरियों साह कयो उन कुदरती साह के खुदा जी ज़ाते बाबरकात जमा करे क़यामत ताईं जेके औलिया सुहदा शुहदा सालिहीन मोमिनीन मुतीन खुदा जा बरगुज़ीदा बाना अल्लाह जा वली दुनिया में जेके क़यामत पैदा थियण आहिनि उन्हनि सभिनी जे अरवाहन के खुदा नबियन जे नूरानी साहन मां पैदा फरमायो आहे तने आला हजरत अजीमुल मर्तबत अशाह इमाम अहमद रजा खान फाजिल बरेलवी रहमतुल्लाह अलैह इन हदीस जो लतीफ तर्जुमो बयान कंदे बयान फरमायो फरमाए तो खल्क़ से औलिया औलिया से रसूल खल्क़ से औलिया औलिया से रसूल और रसूलों से आला हमारा नबी सबसे बाला ओ वाला हमारा नबी मुझे आका फरमा सुम्मा खलक़ल्लाहु इसना अशर हिजाबन व अक़ामन नूर वहुवल जुज़ुर राबिउ फी कुल्ली हिजाबिन अल्फ सना वहिय मक़ामातुल उबूदिय्या वहिय हिजाबुल करामति वस्सआदति वज़्ज़ीनति वर्रहमति वर्रअफ़ति वल्इल्मि वल्हिल्मि वस्सब्रि वस्सिद्क़ि वल्यक़ीनि वल्वक़ार वस्सकीन वरी अल्लाह ताला मुझे नूर मां 12 हिजाब पैदा फरमाया ऐं 12 हिजाबल में 12,000 साल ताईं मुझे नूर के पंहिंजी बंदगी ला रखियो ओए नूरानी सिफाती हिजाब कहिड़ा हा हिजाबे करामत हिजाबे सादत हिजाबे ज़ीनत हिजाबे रहमत हिजाबे रफ़त हिजाबे इल्म हिजाबे हिल्म हिजाबे सब्र हिजाबे सिद्क़ हिजाबे यकीन हिजाबे वक़ार हिजाबे सकीना 12 हिजाब पैदा फरमाए खुदा 12,000 साल ताईं मु मोहम्मद जी नूर के पंहिंजी सिफाती हिजाबन में पंहिंजी बंदगी लाइ रखियो आहे फ़अबदल्लाह ज़ालिकन नूर फी कुल्ली हिजाबिन अल्फ सना फलम्मा खरज ज़ालिकन नूर मिनल हुजुब रक्कबहुल्लाहु फिल अर्दि फकान युदीउ मिनहु बैनिल मशरिक़ि वल मग़रिबि कस्सिराज फिल लैलिल मुज़लिम मुझे आका फरमायो 12,000 साल ताईं खुदा जी बंदगी में मुझो नूर खुदा जी बंदगी में महव रहियो 12,000 साल खां पोइ खुदा मुझे नूर के हिजाबन मां आणे ज़मीन ते आंदो फरमाए जीअं जो मुझो नूर ज़मीन ते आयो सारी ज़मीन इए रोशन मुनव्वर थी वई जे अंधेरी रात में रोशनी कबी आ त रोशनी फैलजी वेंदी आहे
सुम्मा खलक़ल्लाहु आदम मिनल अर्दि वरक्कब फीहि नूर फी जबहतिही सुम्मा इंतक़ल मिन्हु इला शीस वलदिही वकान यंतक़िलु मिन ताहिरिन इला ताहिरिन मिन तय्यिबिन इला तय्यिबिन इला अन वसल इला सुल्ब अब्दुल्लाह बिन अब्दुल मुत्तलिब। वरी अल्लाह ताला मिट्टी ऐं पाणी मां आदम खे तैयार फरमाए, आदम में पंहिंजो रूह फूके, आदम खे पैदा करे। आदम अलैहिस्सलाम जी पेशानी में मु मोहम्मद मुस्तफा जो नूर मुंतकिल फरमायो। आदम खां पोइ उन जे फर्जंद हज़रत शीस अलैहिस्सलाम जी पुष्ट में मु मुस्तफा जो नूर आयो। ये पाक पुष्टन खां पाक बतन खां थीदो थीदो तांजो खुदा जी ज़ाती बाबरकात मुझे वालिद हज़रत अब्दुल्लाह बिन अब्दुल मुत्तलिब जी पेशानी में मु मोहम्मद करीम जे नूर खे चमकायो आयो। सुम्मा खरजनी इलद दुनिया वजअलनी सय्यदल अव्वलीन वल आखिरीन व रहमतन लिल आलमीन व खातमन नबीयीन व काइदल गुर्रिल मुहज्जलीन हाज़ा कान बदो। फरमायो खुदा जी ज़ाते बाबरकात जने मुखे पंजे अम्मा जे बतने तरमा दुनिया ते मोकलियो त अव्वल मुखे खुदा सय्यदुल अव्वलीन आखरीन सभनी जो सरदार बनायो, तागा जो ताज ढकायो, खातमुन नबीयीन जो ताज अता फरमायो, काइदल गुर्रिल मुहज्जलीन हर मखलूक जो मैदार सरवान ऐ पंजो प्यारो बनाए। ऐ गुनहगार उम्मतियो अल्लाह अनुग्रह मु मोहम्मद मुस्तफा के अव्हां ॾे मोकिलियो आहे। मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब। बड़ी आवाज सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। महबूबन फरमाए सॼी कायनात मो मोहम्मद आका जे नूर मां इएं ठही आहे। अब महबूब जे फरमाए तो वा गाल सच्चाया न। इहा हदीस मुस्तनद इमाम बुखारी जो उस्ताद मुसन्नफ अब्दुल रज़ाक जे अंदर इहा हदीस मौजूद है। सभनी मुहद्दिसन सगोरन इन हदीस ते कलाम कयो के इन के हसन लिखियो आ रिवायत सनद जे एतबार सां, पर बहरहाल इन जी सनद ते कंहिंखे बि एतराज कोनी। खुद देवबंदिन ऐं खास करे गैर मुक़ल्लिदन जा इमाम अब इन हदीस जे मतन खां इनकार नथा कन, मतन के उहे भी मञनि। समझो था मतन चइबो आहे हदीस जे बयान खे, लफ्जी सूरत हाल खे जेको उन में मफ़हूम मज़कूर आहे उन खे मतन चइबो आहे। मतन खां को बि इनकार नथो करे। अगर कंहिंखे एतराज में अॻिते हूंदो आहे त जरह में सनद ते एतराज हूंदो आहे। इन हदीस जे मतन ते कंहिंखे बि एतराज न आहे। हदीस पुख्ता आहे। मुंहिंजे आका फरमाए कायनात मो मोहम्मद आका जे नूर मां ठही। सुभान अल्लाह। असां तव्हां जो पाड़ो आहे भिटाई। भिटाई के मञो था न बाबा। भिटाई खां पुछोसीं तो हदीस या पढ़ी आहे? भिटाई क़ुरान ऐं मुंहिंजे महबूब जो फरमान न पढ़ी
या गाल थी कान थी सके। भिटाई को आम रवाजी शायर को न हो, भिटाई कुरान जो मुफस्सिर पे आहे त मुस्तफा जे हदीस जो शायर पे आहे। साईं फरमाए मूं बि हदीस पढ़ी आ साईं, पो पढ़ी आ त बयान कर पंजे सिंधी सवली ज़बान में। फरमाए तू सागण जा सीगार अन डिठा गई हुया, नका कुल फयकून हुई नका भी पचार, नको सिज चंद्र हुयो हुई ऊंदगा दूकार, नको मलक फलक हो न तौहीदी तवार, तॾहिं मोहब्बत साण में हार लाया ई लतीफ चए। सुभान अल्लाह। हदीस बिटाई में पढ़िया बाबा, पढ़िया तरे त तशरीह करे थो न, पो भेटाई पढ़िया इन करे असां सुन्नी आशिक सिंधी चवंदा आहियूं चंद्र सितारा पोए थिया, अवल मुंहिंजो महबूब हुयो। असां सुन्नन जो रवाज थी वियो आहे, जेसि ताईं क़ुरान पियो हलंदो हदीस भी हलंदी, को कन पियो खणंदो त को क्यारी पियो खणंदो, को हेॾां पियो पासा ॾींदो, को चल ते पियो हथ लाहींदो। मजाल आहे जो सुभान अल्लाह आवाज़ मां निकिरे, पर जेकॾहिं शायरी शुरू थी त पोइ हथ मथे खणी सुभान अल्लाह। सो मूंखे ख़बर आहे पंहिंजे सुन्नी भाइरनि जी कमज़ोरीअ जो इल्म आहे, त पोइ तव्हांखे इन हदीस खे मंज़ूम अशार में बयान करे ॿुधायां तव्हां त ख़बर पवे त मुस्तफ़ा जो शान ऐं अज़मत छा आहे। चंद्र सितारा पोए थिया, अवल मुंहिंजो महबूब हुयो, अवल मुंहिंजो महबूब हुयो, अवल मुंहिंजो महबूब हुयो, पैगंबर प्यारा पोए थिया, अवल मुंहिंजो महबूब हुयो। हूर मलाइका अर्शन हुआ, गुल फुल बूटा फर्शन हुआ, हूर मलाइका अर्शन हुआ, गुल फुल बूटा फर्शन हुआ, हे वण बेचारा पोए थिया, अवल मुंहिंजो महबूब हुयो। ॿई हथ मथे खणी च वण बेचारा पोए थिया, अवल मुंहिंजो महबूब हुयो। अब माफ़ कजो हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजी ज़ाती अव्हांखे बि कंहिं ॻाल्हि ते कावड़ ईंदी हूंदी, असां बि मौलवी आहियूं पर इंसान त आहियूं, कावड़ ख़ुशी असांखे बि ईंदी आहे। हे जेकॾहिं महफ़िल मीलाद में ईंदा आहिनि पोइ ख़ैर असां कंधो हेठि करे गोॾनि खे ॿधियो वेठा हूंदा आहिनि। अबा महफ़िल मीलाद ख़ुशीअ जी महफ़िल आहे, तहज़ियती प्रोग्राम थोड़ी आहे। खोलियो मेरान टीवी अॼु, केटीएन खोलियो, एकता जो ॾिहाड़े जे लाइ ख़ुदा ख़ैर पियो करे, चाचिन ऐं चाचिन जा हथ आसमान सां था लॻनि, कपिड़नि जो बि ख़ुदा ख़ैर करे। वो सकाफती ॾिहाड़े जे लाइ तुंहिंजी बांह बीहे कान, आका जे मीलाद जी महफ़िल मल्हाइण वारा आला हज़रत फ़ज़ाइल मफ़ूज़ात में लिखियो आहे त हूअ माण्हू नचे त शरीयत में मना हुआ, पर आका जे इश्क में बेइख्तियार खाली नचो बि त हसन ऐं महमूद। हथ त इते खणो, पोइ ख़ुशीअ जी महफ़िल में आया हो, तहज़ियती मिड़ाके में कोन आया हो, ख़ुशीअ जो इज़हार कयो त हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। साईं ग़ुलाम मुस्तफ़ा खे बि ख़बर पए त सभई ख़ुशीअ सां आया आहिनि, भतला कुन यार जे लाइ आया आहिनि। चंद्र सितारा पोए थिया, अवल मुंहिंजो महबूब हुयो,
चंद्र सितारा पोए थिया अवल मुझो महबूब हुयो बादल बरसात न हुई बीहू न हो कारात न हुई बादल बरसात न हुई बीहू न हो का रात न हुई कक्कर कारा पोए थिया अवल मुझो महबूब हुयो हथ मथे खड़ी झूमी चबकर कारा पोए थिया अवल मुझो महबूब हुयो जो सुभान अल्लाह लोह कलम कायनात न हुई मिड़ई मखलूकात न हुई लोह कलम कायनात न हुई मिड़ई मखलूकात न हुई अरे जिब्राइल पारा पोए थिया अवल मुझो महबूब हुयो मौले अशरफ अली थानवी साहब हदीस आदि नशर टीम में मौबन पूछो जिब्रील खां कम उम्र तस्मिन सिनीन जिब्रील तुंहिंजी उम्र सालन में केतिरी आहे चईं यादगिरी कानी थोरी यादगिरी अचे थी उहा कहिड़ी सोना जॾहिं ख़ुदा मूंखे पैदा कयो निगाह कयम अर्श जे चौथे हिजाब ते मुखे नूर रोशनी चमकंदे सितारे वांगुरु नज़र ईंदो हुयो 70,000 साल चमकंदो हो 70,000 साल ताईं ग़ुरूब थी वेंदो हो इएं उनखे उभरंदे लहंदे मूं 72,000 भेरा ॾिठो आहे जिब्रील ओ सितारो लिसंदे हे सुञातो भी हुई नूर छा जो आ सुना सुञातुम कोन फरमाए फबि इज्जत रब्बी अना ज़ालिकल कौकब मुखे रब जी इज्जत जलालत जो कसम ओहो नूर मां मोहम्मद मुस्तफा जी ज़ात जो हुयो लोह कलम कायनात न हुई मिड़ई मखलूकात न हुई अरे जिब्राइल पारा पोए थिया अवल मुझो महबूब हुयो जिब्राइल पारा पोए थिया अवल मुझो महबूब हुयो असा महफिल मिलाद में नात खानी कंदा आहियूं न नात पढ़ंदा आहियो अब माण्हू असांखे ताना था ॾियनि हे सुन्नी रुगो गीत ॻाईंदा क़ुरान पढ़णी कोन क़ुरान को था पढ़ मां पंहिंजे सुन्नी दोस्तनि खे बर्ज़ कयां थो जे तव्हां 3-3 4-4 नात खान मदू कयो था अल्लाह अवां खे बरकत ॾींदो को सुठो कारी बि हिकिड़ो ॿ कारी बि मदू कयो हिकड़ी तिलावत रुगो रवाजी न हुजे महबूब जे मथा खुदा कुरान नाज़िल कयो आहे कुरान जूं 3-4 तिलावतूं हुजनि असांजे मुर्शिदन करीमन जो तरीके कारा तरीक़त में सुबह जी नशिस्त खास हुंदी आ टाइम कलील हुंदो आ तमाम लवाज़मात उन में हुंदा हन पो बि अॼु ताईं मामूलात 3 तिलावतूं मुख्तसर ही सही 3 तिलावतूं थींदियूं हन इन करे सुन्नियो कुरान खुदा पंहिंजी महबूब जे क़ल्ब ते नाज़िल कयो आ कुरान असां प्यार कयो ता त दुश्मन के ताने ॾियण जो मौक़ो न मिले पर तव्हां के अॼु जवाब ॾेई थो वञा तव्हां वो ख़ैर सां कुरान मुंहं ते घुमाए जवाब ॾिजो कुछ ॿियो न कुरान मुंहं ते घुमाइजो जवाब ॾिजो त मुला कुरान कुरान जी ॻाल्हि त असां सां करी थो पर कुरान जी ला ॻाल्हि त ॿुध जन्नत जहन्नम नाम न हो कोई किताब कलाम न हो जन्नत जहन्नम नाम न हो कोई किताब कलाम न हो अरे मुला
पीह से पारा पोए थिया अवल मुझो महबूब हुयो हथ बई मथे खणी च सुभान अल्लाह शाबाश तुझे इश्क ते गाल एडी वडी बुधई पो बथ न खणी पीह से पारा पोए थिया अवल मुझो महबूब हुयो अवल मुझो महबूब हुयो अवल मुझो महबूब हुयो पैगंबर प्यारा पोए थिया अवल मुझो महबूब हुयो झूमी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जो सुभान अल्लाह सुभान मक्के मदीने वारी जा परवर के आ प्यारी जा अवां के भी प्यार आए या न खुदा की इन बिन शहरन सा घणो प्यार एना निंदो सिटिया मदीन वारे पासे उते प्रोग्राम ते तकीर पे कयां सो हिकड़े हमरा चिट्ठी मोकली वेचारे खां बर्दाश्त कोन थियो चई से रुगो मदीने जी गाल तो करी मक्के जी त गाल कर मां चबा जे को तुझे पेट में सूरा सो लफ्ज मां खबर पए असा सुनने के मक्के सां भी प्यारा पर मुझो मदीने जो जिक्र न करे तो कयां जो मां खुदा जी सुन्नत तो अदा कया अल्लाह मक्के जो कसम ये कोन खयो रब निस्बत दई फरमाया व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद सोना इन मक्के जे रस्तन जो वो कसम इन करे तो खणा जो तुझा कदम इन रस्तन ते लगा मक्के में बरसे तेगे अनवार खुदावंदी और रहमत का लगा देखा बाजार मदीने में है उम्मत आसी के गमखार मदीने में अवां के प्यारा मदीने सा भला केड़ी दिल थी चवे ते यार हिन साल पंजे शहर जो दीदार कराए बातें भी मदीने की रातें भी मदीने की जीने में जीना है क्या बात है जीने की अरसा हुआ तैबा की गलियों से वो गुजरे थे इस वक्त भी गलियों में खुशबू है पसीने की सुभान अल्लाह अबा महबूब उते घुराए या बड़ी मेहरबानी पर यार जे घर बैठे चल वो कराए या बड़ी इनायत है वो बोलाने अगर ये भी कुछ कम नहीं उनका तशरीफ लाना बड़ी बात है काश उनकी जियारत का आए कोई पास मेरे बहाना बड़ी बात है निंद्र निभागी आबा निंद्र बेटा रहमतुल्लाह अलैहि फरमायो त निंद्र इंसान के गाफिल कदी अन्नौम उख्तुल मौत निंद्र मौत जी भेण पर सब निंद्र निभागी करिया
बेटा ये फरमाए कि सुता मर सुहन निंद्र इबादत तन जी वा केड़ी निंद्रा जेका इबादत वा निंद्र केड़ी आ जेका इबादत बेटा